अॼोकी स्टोरी जेका आहे उहा आहे मोरड़ो ऐं मांगरमच्छ। मोरड़ो मीर बहर ऐं मांगरमच्छ जी कहाणी आहे। ही जेका कहाणी आहे उहा उन जो लेखक आहे इमदाद, ऐं जेका पेंटिंग आहे ड्राइंग आहे उहो मुसवरी कई आहे उहे आहिनि अमीर। हाणे तव्हां तस्वीर में ॾिसी रहिया आहियो, तव्हां पाण ॾिसी सघो था। हीअ कहाणी सिंध जे पुराणे शहर कराची जी आहे। अॼुकल्ह उनखे कराची चवनि था। उन वक़्तु कराची शहर में थोरा माण्हू रहंदा हुआ जिन जो गुज़र सफ़र मच्छियूं मारण ते हो। उन पुराणी कराचीअ में समुंड जे भरिसां मुहाणनि जो हिकु ॻोठु आबाद हूंदो हो जंहिंमें मोरड़ो मीर बहर ऐं उन जा 6 भाइर रहंदा हुआ। मोरड़ो सभिनी भाइरनि में नंढो हो। ॿारो तव्हांखे ख़बर आहे त मोरड़ो जॾड़ो हो, पर हू 6 भाइरनि में ॾाहो ऐं होशियार हो। मोरड़ो दिलेर पिणु हो। गुज़र सफ़र लाइ हू पूरो ॾींहुं मच्छियुनि जा जार ठाहींदो हुयो। छा ठाहींदो हुयो? मच्छियुनि जा जार ठाहींदो हुयो। मोरड़ो अक्सर समुंड जे भरिसां वेही माण्हुनि खे समुंड मां मच्छी मारींदे मच्छियुनि जो शिकार कंदे ॾिसंदो हो। खेसि समुंड में वञी मच्छी मारण जो ॾाढो शौक़ु हो, पर हू मजबूर हुयो। हिक भेरे हिन जे भाइरनि समुंड ॾांहुं वञण जी तयारी कई। मोरड़े खे चयाऊं, असां समुंड में मच्छी जे शिकार ते वञूं था। तूं घर में रहिजां, ॿाहिरि न वञजां। उन ॾींहुं मौसम ठीक न हुई ऐं तूफ़ान जो अंदेशो हो। मोरड़ो ॾाहो हो। हुन भाइरुनि खे झलियो ऐं चयो, अॼु शिकार ते न वञो, छाकाणि त अॼु समुंड में तेज़ तूफ़ान आहे। मोरड़े जे भाइरनि हिन जी ॻाल्हि खे अहमियत न ॾिनी ऐं ॻाल्हि खे ॿुधी अणॿुधी करे समुंड में मच्छी जो शिकार करण लाइ हलिया विया। मोरड़े खे तमामु घणो अफ़सोस थियो। भाइर जॾहिं समुंड ते पहुता त तूफ़ानी बरसात हुई। हिकु वॾी लहर आई ऐं हिननि जी ॿेड़ी उथली पई। जंहिं जाइ ॿेड़ी उथली उन जाइ ते हिकु ख़तरनाक मांगरमच्छ रहंदो हो। मोरड़े जे भाइरनि पाण खे बचाइण जी ॾाढी कोशिश कई, पर मांगरमच्छ खेनि ॻिही वियो। राति थी चुकी हुई। मोरड़े जा भाइर घर वापसि न मोटिया। मोरड़ो परेशान थियो। ॿिए ॾींहुं मोरड़ो पंहिंजनि भाइरुनि खे ॻोल्हण समुंड ते वियो। उते माण्हुनि खेसि ॿुधायो त संदसि भाइरनि जी ॿेड़ी समुंड में ॿुॾी वई आहे ऐं उन्हनि खे मांगरमच्छ ॻिही वियो आहे। इहो ॿुधी मोरड़ो ॾाढो परेशान थी वियो, छो त मोरड़ो पंहिंजनि भाइरनि सां तमामु घणो प्यारु कंदो हो। ॿारो, तव्हांजे ख़्याल में मोरड़े जे भाइरनि सां छा थियो हूंदो?
मोरड़े इरादो कयो त हू पंहिंजनि भाइरुनि खे मांगर मच्छ जे पेट मां आज़ाद कराईंदो। उन लाइ मोरड़ो हिकिड़ो मंसूबो ठाहियो त कीअं भाइरुनि खे मांगर मच्छ खां आज़ाद कराईंदो। मोरड़े हिकु पिंजरे जे चौधारी लोही शीखूं ऐं तीर लॻाए ॿेड़ीअ में रखरायो ऐं समुंड में लथो। मोरड़े साथियुनि खे चयो त मांगर मच्छ पिंजरे में पासे त हू रसा छिकीन। समुंड में मांगर मच्छ जॾहिं मोरड़े खे खाइण लाइ वधियो त पिंजरे खे चक विझण सां लोही शीखुनि ऐं तीरुनि में फासी पियो। मोरड़े जे साथियुनि हिकदमि रसा छिके ॿेड़ीअ खे किनारे ते आंदो। ईअं मोरड़े भाइरुनि खे मांगर मच्छ खां आज़ाद करायो। पारो तव्हां ॾिठो त मोरड़े जॾड़ो हूंदे बि पंहिंजे भाइरुनि खे आज़ाद करायो। इहो सभु मोरड़े जी हिमत, हौसले ऐं बहादुरी जे करे मुमकिन थियो। दुश्मन चाहे केॾो बि ताक़तवर हुजे पर उन खां डिॼणु हरगिज़ न घुरिजे।